डीएसपी साहब मूंखे पूरी उम्मीद आहे त मां राज़न ऐं मुरादान जे विच में ठाकराइण में कामयाबु थियुसि ऐं तव्हांखे त ख़बर आहे त हिन तर में सभ खां वॾी खूनी तकरार हलंदड़ इहा ई आहे। जेकॾहिं इहे पाण में ठही था वहनि त पोइ हिते अमन थी वेंदो। मंसूर खान, असां बि त इहो चाहियूं था त हिते अमन हुजे, केर बि कंहिंजो वेरी न हुजे, सभु प्यार ऐं कुर्ब सां हिते रहनि। हिते अमन कराइण लाइ मूंसां गॾु तव्हांखे बि हिकु विख वधाइणी पवंदी डीएसपी साहब। मां तव्हांजो पूरो पूरो साथ ॾींदुसि। हाणे इहो ॿुधायो त मूंखे करिणो छा आहे? डीएसपी साहब, मूंखे ख़बर आहे त जेसीं ताईं इहो मीर जाफ़र यानी शाहनवाज़ खान कंहिं मथां एफआईआर दाख़िल न कराईंदो हितां वापसि कोन ईंदो। ऐं मां इहो चाहियां थो त इहा एफआईआर नामालूम अफ़राद मथां कटी वञे। अजायो राज़न ऐं मुराद वारनि खे तंग न कयो वञे। तव्हां बि सूबेदार साहब खे चई छॾियो त हू असल कातिलनि जी ॻोल्हा करे ऐं असां बि इहा ई कोशिशि कंदासीं त असल कातिल जी ॻोल्हा कयूं। पोइ जेको असल कातिल हुजे उनखे गिरफ़्तार कयो वञे। मंसूर खान, मां इहो तव्हांखे यकीन ॾियारियां थो त उन ॿिन्ही धुरियुनि मथां का बि कूड़ी एफआईआर दाख़िल न कई वेंदी। तव्हां बेखौफ़ थी करे पंहिंजो वञी कमु कयो। डीएसपी साहब, हाणे मुंहिंजो पहिरियां कमु इहो ई हूंदो त मुराद ऐं राज़न वारनि जे विच में ठा कराए ऐं दुश्मनी खे ख़तमु कयो। ठीकु आहे डीएसपी साहब, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, छो जो तव्हांजो ॿियो महिमान दवा तव्हांजो इंतज़ारु। ठीकु आहे मंसूर खान, मां मीर शाहनवाज़ खान सां मिलां, न त हू होश मां ई निकिरी वेंदो। डीएसपी साहब, वधीक पारा त थो कंहिं मथां बि एफआईआर न थिए जेसीं ताईं असुल कातिल हथ नथो अचे। मंसूर खान, मूं जेका ज़बान ॾिनी आहे उहा पाड़ींदुसि, दोखो न थींदो। तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो। मूंखे बि तव्हां मां इहा ई उमेद आहे। अल्लाह हाफ़िज़। गुलपरी, पाणी त प्यार। पुट, अॼु तोखे छा थी वियो आहे ऐं छा थो ॻाल्हाईं? बाबा, जेकॾहिं घर में अची गार गंद करे ॻाल्हायां पोइ सही हुयो, बाक़ी जेकॾहिं होश में रही करे ॻाल्हायो आहे त उहो सही न आहे। मानी तयार आहे? जी पुट, मानी करे छॾी आहे। कंहिं कई आहे? मूं कई आहे। त पोइ मानी खणी आ। पुट, ख़्यालु कजां, हिन छोरी जे हथनि जी मानी न खाइजां, ईअं न तोखे ज़हर मिलाए ॾे। बाबा, मां दुश्मनीअ जे शक में भॼी भॼी थकिजी पियो आहियां, पर जेकॾहिं हाणे हिन मानीअ में ज़हर हूंदो या नशो, घटि में घटि खाई सुम्ही त पवंदुसि न। सौट सोडल ही मोबाइल ऐं ही निंड जूं गोरियूं मोकिलियूं हुयूं। जीअं ही निंड जूं गोरियूं मां तव्हांखे ॾेई हितां आराम सां निकिरी वञा। पोइ तूं इहे मानीअ में छो न विझी? तोसां निकाह खां पोइ ही मुंहिंजो घरु आहे। हाणे हिन घर मां मुंहिंजो जनाज़ो वेंदो। सूबेदार साहब एफआईआर दाख़िल करण खां इनकार करे थो। हितां हू चइबो आहे त राज़न वारनि मुंहिंजे ॻोठ जे मथां हुलो नाहे कयो, त पोइ तव्हां मुराद वारनि जे मथां एफआईआर दाख़िल कयो। तव्हां पाणी मुतमिन न आहियो त एफआईआर कंहिंजे मथां दाख़िल करणी आहे? मुंहिंजनि हमराहनि राज़न वारनि खे सुञातो आहे ऐं तव्हां चओ था त उहे नहा। इहा ख़बर तव्हांखे कीअं पई? तव्हांजे हमराहनि वटि बि हथियार हुआ। जेकॾहिं उन्हनि जी राज़न वारनि जे मथां नज़र पइजी वञे छा हू उन्हनि खे ज़िंदा वञणु ॾियनि? डीएसपी साहब, तव्हां हिते पंहिंजी ज़ाती अदालत हणी फ़ैसिले खे हलाइण जी कोशिशि न कयो। तव्हां एफआईआर दाख़िल कयो, बाक़ी मुजरिम खे सज़ा ॾियण जो कमु अदालत जो आहे। मीर शाहनवाज़ खान, मां नथो चाहियां त असुल कातिल जेके आहिनि उहे आज़ादु हुजनि ऐं कंहिं बेगुनाह खे फासायो वञे। आख़िर तव्हां चाहियो छा था डीएसपी साहब? मां चाहियां थो त एफआईआर दाख़िल करायो, पर नामालूम माण्हुनि मथां। तव्हां बि जांच कयो ऐं मां बि जांच कयां पियो। लॻे थो त मूंखां वधीक तव्हांखे मंसूर खान माल खाराए चुको आहे। मीर शाहनवाज़ खान, कंहिंजे मथां इहे अजाया इल्ज़ाम न लॻायो। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। भली
नामालूम जो मथो एफआईआर दाख़िल करे छॾियो। चंद ॾींहंनि में मां तव्हांखे मालूम करे नाला ॾेई वेंदुसि। ही माण्हू कॾहिं बि न सुधरंदो। हितां जो अमन त सफ़ा तबाह करे छॾियो अथसि ऐं तॾहिं बि हिन खे सकून नथो मिले। तोखे मूं चयो तारीफ़ ॾियार मोहलत ॾे, तूं कॾहिं भॻवाएगी। अदा मोला बख़्श ठाहियो टिकुर न ॾे, मूंखे मोलू चओ, मोला बख़्श चवण जी ज़रूरत कान्हे का। अदा मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जिते मिटी कबी आहे न, उते हिक ॿिए खे घणो परेशान नाहे कबो। जेकॾहिं न अॼु तूं असांजी दिलि सां इज़त कंदे त सुभाणे असां बि तुंहिंजी दिलि सां इज़त कंदासीं। जेकॾहिं मां तव्हांजी इज़त न कयां त पोइ बि असां तुंहिंजी इज़त कंदासीं। अदा हाणे खणी हा कर, अदी बि राज़ी आहे, मां बि राज़ी आहियां। छोरा मां तुंहिंजी शादी सोटल सां कोन थो करायां जे तूं पंहिंजो राज़ को थो ॾेखारी। तूं राज़ी हुजी या न हुजी, पर अती जो राज़ी थियणु लाज़मी आहे। अदा मां भी इन रिश्ते लाइ राज़ी आहियां। बाबा जब मियाँ और बीवी राज़ी त बाबा क्या करेगा काजी। बाबा तव्हां वञी मुबारक हूंदो, बसि वञी कम खे खणो ऐं शादी में तयारु कयो। अदा मौलाना तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। सुभाणे शाम जो पोटी विझण ईंदासीं, बाक़ी शादी जी सलाह करे पोइ तोखे ॿुधाईंदासीं। मूं तोखे ग़लति सम्झो गुल परी। बेशक तूं हिकु गैरतमंद घराणे जी मां रातिनि जा उजागा कंदो रहियुसि त मथां तूं भॼी वञे। इन्हनि गोरियुनि ऐं मोबाइल जी मूंखे पहिरियां खां ख़बर हुई, पर तूं मूंखे दौलाब न ॾेई पंहिंजे लाइ मुंहिंजी दिलि में इज़त ऐं प्यारु पैदा कयो आहे। मूं तोखे कॾहिं बि ज़ाल जो हक़ु न आहे ॾिनो। मुंहिंजूं अॻियूं ग़लतियूं माफ़ु करे छॾिजां। अॼु खां पोइ तोखे तुंहिंजो हक़ु मिलंदो। जेकॾहिं तुंहिंजे भाइरनि जे असांजे विच में ठाव न आहे त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, पर अॼु खां पोइ तोखे इजाज़त आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे भाइरनि जे तरफ़ वञणु चाहे थी त हली वञिजां। छोरा या भुल न कर, मतां इन खे इजाज़त ॾिनी थी, ही वरी वापसि कोन थींदई। बसि बाबा बसि, घणो थी चुको आहे ॾाढो। जवान मुड़सी इन खे नाहे चइबो त औरतुनि जी तज़लील कजे। मुंहिंजे तरफ़ां गुलपरीअ खे इजाज़त आहे, हू पंहिंजे भाइरनि ॾे वञी सघे थी। हाणे मुंहिंजो ही घर आहे। अदा वारनि ॾे मां तॾहिं वेंदमि जॾहिं तव्हांजो ठाह थी वेंदो। उमेद आहे त असांजो तमामु जल्द ठाह थी वेंदो ऐं सभु दुश्मनियूं ख़तमु थी वेंदियूं। वञ वञी मानी खणी आहे त गॾु खाऊं। अॼु तो मूंखे दौलाब न ॾेई मुंहिंजी दिलि खटी छॾी आहे। चोर, लुचे, लोफर ऐं ज़ालिम शख़्स खे हथीको करण जो वक़्तु अची वियो आहे हमार साइण। मंसूर खान, हिन मीर जाफ़र खे मामूली माण्हू न सम्झो। इहो कंहिं वक़्तु बि कुझु बि करे सघे थो। हा बाबा साईं, इहो सदाईं सांडरे वांगुरु रंग मटाईंदो आहे। हाणे हिनखे को बि मौक़ो न ॾिजो त जीअं वरी को नओं रंग मटाए असांजे लाइ का फिल्म न ठाहे। हैदर, जॾहिं माण्हू न नांग जे ज़हर कढण जो हुनुर सिखी वठे थो न, त पोइ नांग जी पिटारी में हथ विझी उन जी मुंडी कंहिं बि वक़्तु चिथे सघे थो। हाणे इहो मीर जाफ़र मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथो सघे। तव्हां इहो ॿुधायो त मुराद ऐं रहज़न वारनि जे विच में कॾहिं था ठाह करायो? अमां उन्हनि जे ठाह कराइण खां पहिरियां हिन मीर जाफ़र खे जेल कराईंदुसि, छो जो इन जे जेल वञण खां पोइ इन दर में सुकून अची सघे थो। पोइ मां राज़न ऐं मुराद वारनि खे हिकु करण में कामयाबु वेंदुसि। नामुमकिन आहे बाबा साईं, मीर जाफ़र खे जेल कराइण नामुमकिन आहे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे हैदर, त हिन मीर जाफ़र पंहिंजे हमराहनि खे पाण ई मारायो आहे ऐं उन ई खून जे केस में मां अंदरि हुयुसि। मथां खां टीं धुर हुजे उन खून कराया हुजनि। सुभाणे राज़न ऐं मुराद वारनि सां ॿीहर मिलंदुसि, पोइ समूरी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी त कंहिं खून कया आहिनि ऐं कंहिं कराया आहिनि। अशोक ख़बर ई नथो आहे तेरा मंसूर ख़ान सूबेदार DSP जे मथां हलाए त कहिड़ा थाली सकिया। मुंहिंजी हिकु बि नथा ॿुधनि। 24 कलाक हुनजी कच्छ में वेठा ऐं हाणे वरी मुंहिंजे मथां FIR था दाख़िल कनि। उहे पक सम्झो मंसूर खान हुननि खे माल खारायो आहे।
तूं भुलियल आहीं आशिम ख़ान। मंसूर ख़ान रिश्वत जे सख़्त ख़िलाफ़ आहे। जे हू हुन खां रिश्वत घुरनि त हू हुननि जी वरती था न छॾे। त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा जो मंसूर ख़ान जे चवण में अची विया आहिनि? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त DSP साहब पंहिंजी इज़त बचाइण थो चाहे, छो त हुन मंसूर ख़ान खे पहिरीं कूड़नि केसनि में फसायो हो। मता मंसूर ख़ान हुन जे मथां इज़त जो केस न दाख़िल करे, इन करे हुनजो पासो वरितो थिए। जेकॾहिं DSP मंसूर ख़ान सां मिली वियो त असांखे सुकून सां रहण कोन ॾींदो। ये ॿई ॼणा एतिरा ठावका त नाहे जो मुंहिंजे हाणुनि में हथ विझनि। इन्हनि ॿिन्ही जी हितां बदिली कराए छॾींदुसि ऐं हिन साॻी जाइ ते पंहिंजा माण्हू पसंदि माण्हू आहियूं। अजय तूं तयार थी वठ, अदा खे चवां थो त तोखे पंहिंजे भाउ सां गॾु शहर छॾे अचे। अदा जॾहिं नाज़िश मूं मां बेज़ार थी वई आहे ऐं हितां वञण थी चाहे न त पोइ हिनखे इजाज़त ॾेई छॾियो त पंहिंजे भाउ सां गॾु हली वञे। मां तो मां बेज़ार न आहियां थी मल्हार, पर मां हिते रही बि नथी सघां। अमा तूं हिकु चकर वरी बि सोचे ॾिस, शादीअ खां पोइ औरत जो उहो घर हूंदो आहे जिते मर्द रहे। बाबा हिन मथे को बि ज़ोर न रखो। जॾहिं रिश्तनि में थोरी बि नफ़रत अची वेंदी आहे न त पोइ उहे घर न ई न वञी सघंदा। मां नथो चाहियां त हिते हिननि खे हाणे ज़बरदस्ती रायूं। अदी जॾहिं इजाज़त मिली आहे त पोइ परेशान छो थी थिए? जल्दी तयारी करे वठ। हा अदा तयारी कयां थी। नाज़िश अयां बि सोचे वठ, मल्हार तोसां बेपनाह मोहबत कंदो आहे। हितां वञण खां बाद मल्हार जे दिलि में तुंहिंजे लाइ नफ़रत वेही हुई। उहो त आहे, पर मां हिन जंग में ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। मल्हार शहर हली वहे थो त मां हुन सां गॾु आहियां। नाज़िश तो पकनि घरनि ऐं महलनि खे चाहियो आहे, मूंखे न। उन करे मां तोसां गॾु शहर में हली नथो रही सघां। बसि तव्हां तयारी करियो, तव्हां ॿिन्ही खे गाॾी में विहारे अचो। अजय आउं त चवां थो हिकु दफ़ा ॿीहर वरी सोच। जेके रिश्ता टुटी वेंदा आहिनि न उहे ॿीहर न आहिनि जोड़ी सघंदा। अॼु मोलो वारनि जे घर तुंहिंजी पोती विझण वेंदासीं, तूं काॾे गुम न थी वञिजे। अमा पोती विझण लाइ तव्हां वेंदव, मुंहिंजो हुते कहिड़ो कमु? कुंवार वारा तुंहिंजे कुल्हे ते अजरक विझंदा। छा इहो अजरक तुंहिंजे पीउ जे कुलनि ते रखिणा आहिनि? ही इन्हनि ॻाल्हियुनि खे कॾहिं बि कोन सम्झंदो। मां हिते ई आहियां। मां जंहिं वक़्तु बि तव्हां वेंदव न मां तव्हां सां हलंदुसि। बसि भला पोती जो सॾु मुराद वारनि खे बि त ॾींदव न? सिर्फ़ु मुराद वारनि खे न, पर पाड़े में जेके ॿ घर आहिनि न उन्हनि खे बि सॾु ॾियणो पवंदो। मिठू ऐं मुराद वारनि ॾे हनीफा खे मोकिलियां थो, बाक़ी ॿियनि घरनि खे सॾु मां थो ॾेई अचां। बाबा सोट वारा त बहानू ॻोल्हींदा रहनि था, उन वटि तव्हांजो वञणु ज़रूरी आहे। ठीकु आहे पुट, उन्हनि ॾे खणी मां ई वेंदुसि। पुट सोडल पाड़े वारे मंगण वारे खे चइजांइ त शाम धूल खणी घर अचे। तव्हां ढोल खणी हलणु लाज़मी आहे छा? बाक़ी पाड़े वारनि खे कीअं ख़बर पवंदी त अॼु असां तुंहिंजी पोती विझण वञूं पिया? मां ढोल वारा बि अची वेंदा, तव्हां ॿियूं तयारियूं करे छॾीसि। देख ख़बर छोरी, तुंहिंजो रिश्तो पको थियो या अञा ॻाल्हियूं थियूं हलनि? अॼु शाम पोती विझण ईंदा। छा छोरी, तो त इहो ई सम्झियो हुयो त मुंहिंजी शादी सोडल सां कोन थींदी ऐं सोडल सां तूं लाओ लहंदी। जेकॾहिं सोडल खे तूं पंहिंजे दिलि में सजाए रखियो आहे न त हुनखे पंहिंजे दिलि मां कढे छॾ, छो त सोडल सां मां ई लाओ लहंदसि। इन करे हुनखे बुरी नज़र सां ॾिसंदी त असां ॻाल्हाइण खां बि हलिया वेंदासीं। तोखे तुंहिंजो सोडल मुबारक ऐं ख़ुदा कंदो त मुंहिंजे लाइ को ॿियो सोडल अची वेंदो। आमीन। मां बि तुंहिंजे लाइ दुआ घुरंदसि त तमामु जल्द तोखे बि ख़ूबसूरत घोट मिले। नसीब में हूंदो त ज़रूर मिलंदो। सभिनि खां पहिरियां शाम जो तोखे मुंहिंजे घर अचणो आहे। हा हा ईंदसि, छो न ईंदसि। यादि करे छॾिजांइ त तुंहिंजी प्यारी सहेली जी अॼु पोती आहे ऐं हिते अची मुंहिंजे घोट खे ॾिसजांइ ऐं दुआ कजांइ त अल्लाह साईं असांजी जोड़ी खे सलामत रखे। इन मीर जाफ़र तव्हांजे मथां FIR कटाइण जो पूरो ज़ोर लाथो, पर मूं रोके छॾियो आहे। हीअं तव्हां आज़ादु आहियो। हाणे पुलिस न तव्हांजे मथां चढ़ाई कंदी न ई FIR कंदी। इहा तव्हांजी असांजे मथां भलाई आहे मंसूर ख़ान। ॻाल्हि मुंहिंजी भलाई जी न आहे रज़न। असल ॻाल्हि इहा आहे त हिन मीर जाफ़र जा 2 माण्हू मुआ आहिनि। आख़िर इहे केरु आहिनि जंहिं हुन मथां इहो हमिलो कयो आहे? किथे ईअं त न आहे
त हुन पंहिंजा माण्हू पाण माराया आहे। ईअं बि थी सघे थो त हुन पंहिंजा माण्हू पाण माराया हुजनि असांखे फासाइण जे लाइ। ऐं इहो सॼो हमिलो दोखो ऐं फिरेब आहे। जेकॾहिं ॿिए रुख सां असां सोचियूं न ककनि त हुन जा 2 माण्हू मुआ आहिनि, पोइ इहा टी धुर कहिड़ी आहे जेकी इन बरंदड़ दुश्मनी जे मथां पेट्रोल हारे रही आहे? टी धुर बि आहे जेको इहो कमु करे पई। थी सघे थो त इहो कमु उन्हनि जो ई हुजे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहा टी धुर कहिड़ी आहे? तव्हांजे तरफ़ वारा आहे रुस्तुम वारा। मां सम्झां थो त तव्हां उन्हनि खे चङी तरह नाहे सुञातो। मां त उन्हनि जी पूरी आकाह खे सुञाणा थो। उहे अहिड़ो कमु नथा करे सघनि। ऐं ॿी ॻाल्हि त उहे मीर जाफ़र मथां हमिलो छो कंदा? जॾहिं असांजी छोकिरी वञी उन्हनि वटि पनाह वरिती त मीर शाहनवाज़ ख़ान उन्हनि जे मथां छापो हणायो ऐं उन्हनि जी तज़लील कराई। उन्हनि जी पनाह न उन्हनि हमिलो हुन सां पापान मरियम चाचे लाइ चांहि करे आ। पुट मां चांहि पी आयो आहियां। इहा तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे। पोइ हुकुम कयो चाचा, ईअं पंधु पिया आयो। मोलू खां हुन जी भेण जो संग सोडण लाइ घुरियो आहे। अॼु शाम पोती जी रस्म आहे, उन जो सॾु ॾियणु आयो आहियां। कमु पको करे पोइ हिते पहुतो आहीं। पहिरियां न सलाह न मशवरो। अहिड़ी वॾी ॻाल्हि त कोन हुई जो वेही सलाह मशवरो कयूं हा। इहो संग त असां बस अली खान चाचा असां अची वेंदासीं तव्हांजो सॾु अखियुनि ते। जेकॾहिं इहा ख़बर असांखे हुजे हा न त इन संग जी घुर तव्हां कई आहे त असां सोडल जे लाइ कॾहिं बि कोन घुरूं हा। न चाचा असां त रिश्तो घुरियो ई कोन्हे। हे अली खान त तव्हां सां मज़ाक थो करे। कॾहिं कॾहिं अहिड़ी मज़ाक नफ़रतनि में बदिलजी वेंदी आहे। पुट माण्हू अहिड़ी मज़ाक न करे जो कंहिंजी दिलि आज़ारी थिए। अदाया मज़ाक न हुई। मां सच में उतां शादी करणु पियो चाहियां। तुंहिंजी शादी थियल आहे। ख़ुदा कंदो त इहे सभु जो सभु मसाला हल थी वेंदा ऐं तुंहिंजी कुंवार मोटी ईंदी। हाशिम जेको मां TSP जो रुख ॾिसी आयो आहियां उन मां लॻे थो त इहो मुराद ऐं रज़न आज़ाद रहंदा ऐं हू हुननि जे लाइ को बि सख़्तु कदम न खणंदा। हाणे जेको कुझु करिणो आहे पाण खे करिणो आहे। हुकुम कयो बाबा साईं। सभ खां पहिरियां कंहिंखे लेटायूं? हाणे हल्कनि फुल्कनि खे लेटाइण जो वक़्तु गुज़री वियो हाशिम। हाणे लेटाइबो त को टिंग लेटाइबो। ॾिसो मुराद ऐं रज़न ॿिन्ही मां कोई बि नज़र अची वञे उन लाइ बाबा साईं असां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं। कोशिश न हाशिम, मूंखे न ॿिन्ही जा लाश घुरिजनि। बाबा साईं उन्हनि जे विच में मंसूर ख़ान हा करण जी कोशिशि कंदो हुते। अरे बाबा इहा ख़बर आहे मूंखे। मां ॼाणां थो हुनजी कोशिश आहे त रज़न ऐं मुराद वारनि जो पाण में ठा करे हुननि ॿिन्ही खे हिकु करे छॾिया। फर्द कयो जेकॾहिं ईअं थी वञे थो त हू असां खां ताक़त में अहिड़ा थी वेंदा ऐं असां उन्हनि जे साम्हूं बीह बि कोन सघंदासीं। इन करे हाशिम चवां थो त ॿिन्ही कंहिं बि हिक खे मारे वञो जे इल्ज़ाम वरी ॿी धुर ते लॻे ऐं न मंसूर ख़ान जो ख़्वाब अधूरो रहिजी वञे। ॿई धुरियूं वरी तबाह थी वञनि। इन करे शाम खां पहिरीं हाशिम तव्हां बि करिणो आहे। मुस्तफ़ा खान सां कूड़ाइण में तव्हांखे को बि फ़ाइदो न पियो करे। पर जेकॾहिं तव्हां मूंखे हक़ीक़त बयानु कंदो त पोइ मां तव्हांजी मदद करे सघां। पर जेकॾहिं हक़ीक़त ॿिए तरफ़ खां मूं साम्हूं आई त पोइ तव्हां मूं मां का बि उमेद न रखिजो। दुनिया सां कूड़ हणी सघूं था मंसूर ख़ान, पर तव्हां सां न। तव्हां असांजा मौसम आहियो। तव्हां ई असांखे ॾुखे वक़्त में कमाया आहियो। पोइ जेका बि हक़ीक़त आहे उहा मूंखे ॿुधायो ऐं मूं मूंखां पूरो भरोसो कयो। मां बि तव्हांजी मदद कंदुसि। मंसूर ख़ान जेकॾहिं असांजे मथां मीर शाहनवाज़ ख़ान सख़्तु क़दम न खणिया न त असां हुन ॻोठ ते हमिलो कॾहिं बि न कयूं।
मीर शाह नवाज़ खान असांजे मथां पुलिस जो छापो हणायो उन जे पलांद में ई असां इहो कमु कयो आहे मंसूर खान। हिन वक़्तु केस नामालूम माण्हुनि मथां थियल आहे, पर तव्हांजो इहो अंदाज़ो हूंदो त इन केस में राज़नि जा मुराद वारनि जा नाला ॾिना वेंदा, पर न, ईअं न थियो। इन करे इन केस में तव्हांखे बि फाई अची सघे थी। परवाह न आहे मंसूर खान। तुंहिंजी जवानी जेल में गिरी वेंदी, इन करे चवां थो त होश का कम वठ। मां तोखे बचाइण थो चाहियां। राति मूंखे पहिरियों दफ़ो महसूस थियो त मां पंहिंजे घर में आहियां। हा मां, ककर घणो बदिलजी वियो आहे। ये मालिक साईं जा एहसान ऐं तुंहिंजा भाग आहिनि जो हू तोखे पंहिंजी ज़ाल सम्झण लॻो आहे। बाक़ी मूं त सम्झो हुयो त तुंहिंजी सॼी ज़िंदगी हिते रहंदे रहंदे ई गुज़री वेंदी। मां त मालिक खां इहा ई दुआ घुरां थी त अदावरनि जे ऐं ककर जे विच में ठाह थी वञे, पोइ मूंखे पंहिंजे माइटनि ॾे अचण वञण में बि सहूलियत थी पवंदी। ककर में जेको बदिलाव आयो आहे, अलाह कंदो त इहो ठाह बि जल्दी थी वञे। हिते जेको मंसूर खान ॿ दफ़ा आयो आहे न, उन ई ककर जी दिलि मां नफ़रत ख़तमु कई हूंदी। हा धीअ, मूं ॿुधो आहे त मंसूर खान तमामु नेक दिल ऐं सुठो इंसान आहे ऐं राज़न वारा पहिरियां शाहनवाज़ जे तरफ़ हुया ऐं उन वक़्तु त असांजी दुश्मनियूं ख़तमु थियण जो नालो ई न पई वठनि। जॾहिं खां वठी न शाहनवाज़ असांजी छोकिरी खे क़ैद कयो, उन खां पोइ राज़न वारा कुझु माणपे में अची विया। मां त मालिक साईं खां इहा ई दुआ घुरां थी त पुंज आज़ाद थी पंहिंजे घर हली ईंदी। हीउ जेको तव्हां मसइलो पैदा कयो आहे, हिनखे मां संभाले वठंदुसि, पर ॿीहर तव्हांजा तरफ़ां का बि अगराई न थियणु घुरिजे। असां ज़ालिमनि खे मारियो आहे, ते मज़लूम खे न मंसूर खान। ज़ालिमनि खे मारियो अथव तॾहिं त मां तव्हांजो साथ ॾियां थो, पर जेकॾहिं तव्हांजा हथियार कंहिं मज़लूम मथां सिधा थियनि न, त पोइ तव्हां मूंखे पंहिंजे ख़िलाफ़ु ॾिसो आहे। पर हाणे तव्हांजा हथियार कंहिं मथां बि न खणजंदा, छो जो मां हिते अमुन ॾिसणु चाहियां थो, अमुन, ऐं इहा ई उमेदु कयां थो त हिन अमुन जी राह में तव्हां मुंहिंजो साथी। सौट मंसूर खान तमामु बहितरीन माण्हू आहे ऐं पाण खे बि उन जो साथ ॾियणु खपे। मंसूर खान हक़ ऐं सच लाइ विढ़े थो, उन जो साथ ज़रूरु ॾींदासीं। इहा ई त तोखे मां ॻाल्हि सम्झाइणु चाहियां पियो। हीअ अमन जी धरती आहे ऐं असांखे अमन सराहणु घुरिजे, पर तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ॿुध न मंसूर खान छा चई। ज़ालिमनि जो जाम बुछड़ो आहे, मालिक साईं असांखे ज़ालिम थियण खां बचाईंदो। जॾहिं मूं मुराद वारनि खे पोती जो सॾु ॾिनो त अली खान जो मुंहुं ख़राबु थी वियो, चए पियो त इहो संग असां वठूं था। इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिलि में दफ़न रख। सोडल खे ख़बर पई न त हू हिक ॿिए खां परे थी वेंदा। अब मूंखे ख़बर आहे तो मुझे सोटन जे दिल में मुंहिंजे लाइ केतिरी इज़त आहे, पर मां सभु कुझु दरगुज़र कयो आहे। मां तूं इहो सोचे परेशान न थी त मां को सोट वारनि खां मुंहुं गुंजाईंदुसि। इहा सुठी ॻाल्हि आहे पुट, अॻिते हली हू बि तुंहिंजी इज़त कंदा। बाबा माण्हुनि जी नज़रुनि में मालिक साईं मुंहिंजी इज़त कई आहे, बाक़ी सोट वारा हाणे मुंहिंजी इज़त कनि था नथा कनि, मूंखे इन ॻाल्हि जी का बि परवाह न आहे। रत जा रिश्ता आहिनि, ख़ुदा कंदो त परे न वेंदव थोरनि घणनि ॻाल्हियुनि जे करे। मां इहा सोच सिर्फ़ु असां रखूं था, बाक़ी सोट वारा असांखे पाण खां वधीक सम्झनि था। मुंहिंजे हिकिड़े ग़लति फ़ैसिले जे करे हुननि मूंसां सॼी ज़िंदगी जो रिश्तो ख़तमु करे छॾियो आहे। बाक़ी हाणे सिर्फ़ु दुआ सलाम लाइ असांजो रिश्तो वञी बचियो आहे। ख़ुदा कंदो त इहा दुआ सलाम बाक़ी रहंदी। घणी दुश्मनी खां बहितर आहे त दुआ सलाम त रहिजी वेंदी। DSP साहब, तो हू मीर शाहनवाज़ खान जा माण्हू गिरफ़्तार करे, छो जो ये खून उन्हनि कया आहे। मंसूर खान, उनजी दाख़िल करायल FIR ते असां उन्हनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार नथा करे सघूं। जेकॾहिं ईअं थियो न त मीर शाहनवाज़ खान पंहिंजे होश मां ई निकिरी वेंदो। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान जा माण्हू अची हिते क़बूलदार थियनि ऐं उहो इहो बासन त उन्हनि इहो खून मीर शाहनवाज़ खान जे चवण ते कयो आहे, त पोइ छा तव्हां मीर शाहनवाज़ खान खे गिरफ़्तार न कंदो? मंसूर खान, मीर शाहनवाज़ खान जी पहुच तमामु मथे ताईं आहे, उनखे गिरफ़्तार करणु को सवलो कमु न हूंदो। DSP साहब, तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, बाक़ी मथनि खे मुंहुं मां पाण ॾेई वठंदुसि।
मंसूर खान क़बूलदार माण्हू पक्का हुजनि, ईअं न थिए त किथे कोर्ट में वञी करे हू पंहिंजो बयान ई फेराए छॾनि। इन ॻाल्हि खां DSP साहब तव्हां बेफ़िक्र क़बूलदार पक्का माण्हू ई थींदा। ठीकु आहे मंसूर खान, मां तव्हांजे करे इहा रिस्क खणां थो। पोइ जेकॾहिं मथां प्रेशर पियो त उनखे तव्हां पाण संभालिजो। तव्हां बेफ़िक्र रहो DSP साहब, मथे मुंहिंजा बि रास्ता आहिनि, इन ॻाल्हि खे संभाले रखंदुसि। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।